सिंध हाई कोर्ट जे डिवीज़न बेंच हैदराबाद सिंध जे तारीख़ी विरसे ऐं नंगर पारकर जी ख़ूबसूरत कारूंझर पहाड़ी सिलसिले खे आलमी गाइडलाइंस तहत महफ़ूज़ बणाइण जो हुकुम ॾींदे चयो आहे त कानून तहत ही हिकु ई जाबलू सिलसिलो आहे जंहिं जी कटाई लाइ इन खे हिस्सनि में नथो विरहाए सघिजे। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते ॿधल ॿ-रुकनी डिवीज़न बेंच कारूंझर जाबलू सिलसिले जी कटाईअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी मुकमल करण बाद 15 सुफ़्हनि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत फ़ैसिले में चयो त माइंस ऐं मिनरल्स खाते जो कारूंझर ते को बि इख़्तियार न आहे, छो त हीउ हिकु महफ़ूज़ थियल विरसो आहे ऐं हीउ माइनिंग या खोटराईअ लाइ न आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त कारूंझर जबल कंहिं बि नोयत जी माइनिंग या खोटराई लाइ न आहे, सवाइ तारीख़ी विरसनि जी दरियाफ़्त लाइ, ऐं उहे बि आलमी गाइडलाइंस ऐं आसार क़दीमा तहत थियण घुर्जनि। अदालत चयो त माइंस ऐं मिनरल्स खाते खे इन ते को बि इख़्तियार न आहे, छो त हीउ हिकु महफ़ूज़ थियल तारीख़ी विरसो आहे जंहिं ते खोटराई या माइनिंग नथी थी सघे। अदालती फ़ैसिले में चयो आहे त कानून तहत समूरो कारूंझर जबल हिकु ई आहे जंहिंखे खोटराईअ लाइ हिस्सनि में नथो विरहाए सघिजे। फ़ैसिले में चयो वियो आहे त इन जी अहमियत सॼे जाबलू सिलसिले खे महफ़ूज़ बणाइण में आहे। इन जे विच में खोटराई करण जी इजाज़त न आहे, छो त खोटराईअ जो अमल मुकमल थियण सां न रुॻो इन जी ख़ूबसूरती मुतासिर थींदी पर जियोग्राफी खे बि नुक़सान पहुचंदो। वधीक चयो वियो आहे त ॿेलो खातो पखियुनि जानवरनि समेत समूरी झंगली जीवित लाइ तहफ़ुज़ जो कमु करे सघे थो ऐं कारूंझर झंगली जीवित जो गढ़ हो ऐं आहे। अदालत चयो आहे त ॿेलनि जी बहालीअ जो अमल हाणे शुरू थियणु घुर्जे ऐं उते वधण ऐं वण लॻाइण जो अमल बि शुरू करणु घुर्जे। वणकारी जो रिकॉर्ड बरक़रार रखियो वञे, हर जबल जी निगरानी थियणु घुर्जे ऐं हर 3 महीननि बाद अदालत में उन जी रिपोर्ट पेश कई वञे। सिंध हाई कोर्ट डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं लाॻापियल SHO खे हुकुम ॾिनो त कारूंझर जबल में कंहिं बि नोयत जी का बि वापारी सरगर्मी या उन जी कटाईअ जो अमल न कयो वञे ऐं इन सिलसिले में उन्हनि ऑफिसरनि ते ज़िम्मेवारी लागू थिए थी, जॾहिं त फर्ज़नि जी अदायगी में नाकामी खे ग़फ़लत ऐं अदालती हुकुम जे उबतड़ सम्झियो वेंदो। अदालत चयो त सिंध हुकूमत यकीनी बणाए कानून तहत हिन जाबलू सिलसिले खे बरक़रार रखियो वेंदो। फ़ैसिले में चयो वियो आहे त जेकॾहिं माइनिंग जी इजाज़त जी का निजी सरगर्मी ॾिठी वई त लाॻापियल खाते जो सेक्रेटरी इन जो ज़िम्मेवार हूंदो। अदालत माहिरनि जी मदद सां हर जीन मंदिर खे उन जी असुल शिकिल में आणण ऐं हर हिकु पत्थर खे उन जी असुल शिकिल में बहाल करण जो बि हुकुम ॾिनो। अदालत 2021 में शहरी मुनवर अली सागर ऐं 2023 में शहरी शंकर लाल तरफ़ां दाख़िल कयल 2 दरख़्वास्तुनि ते 30 अगस्त ऐं 5 सितंबर ते ॿुधणी कई। शंकर लाल तरफ़ां उन वक़्तु दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई जॾहिं लाॻापियल खाते लीज़ जारी कंदे कंपनियुनि खे कारूंझर मां क़ीमती पत्थरनि जी कटाईअ जी इजाज़त ॾिनी हुई। हुकूमत तरफ़ां अहिड़े फ़ैसिले ते सिविल सोसाइटी, सियासी जमायतुनि ऐं आम शहरियुनि तरफ़ां रद्द अमल आयो हो ऐं सॼी सिंध में एहतजाज कयो वियो हो। अदालत शुरूआती तौर ते जबल जी कटाईअ ते स्टे जारी कयो हो ऐं पोइ डिघी ॿुधणी थी हुई, जिते सजाद अहमद चांडियो ऐं इशरत अली लोहार खे अदालत जो मददगार मुक़ररु कयो वियो हो, जिन अदालत में मददगार लाइ पंहिंजूं रिपोर्टूं पेश कयूं हुयूं। उन वक़्तु हिकु कंपनी तरफ़ां ज़हीरुल हसन मिन्हास अदालत साम्हूं पेश थियो हो, छो त संदसि मोकिल जी लीज़ रद्द कई वई हुई।